तोखे मां केतिरा भेरा सम्झायो हुयो, हेरे त ॾिस न मुंहिंजा भाउ त वञी जाबिर सां हथ मिलाए ऐं वञी ॿई मिली चाकर ख़ान खे बेवकूफ़ बणायो जीअं हू सामल जी ॻाल्हियुनि में न अची वञे। तूं छा थी सम्झी? मूं हथ मिलाइण जी कोशिश न कई त जाबिर असीं हिकु थियूं। हाणे ज़िद त लहे त मां को ॻाल्हि खे अॻिते वधायां न। मूंखे चङी तरह ख़बर आहे त तव्हां ॿिन्हिनि मां ज़िदीरो केरु आहे। ज़िदीरो मां ई सही। इन ॻाल्हि खे तूं छॾ। ॻाल्हि ॿुध, मूं वारे थोरे होॾे जो वञी हेॾो मचु ॿारियो आहे ऐं सॼी ॻाल्हि हुन माई दादुलीअ खे जी ॿुधाई अथसि। हाणे दादुली ख़बर थी छा थी चए थी त इहा सॼी कहाणी, सॼी हक़ीक़त, सॼो दास्तान मां वञी चाकर ख़ान खे ॿुधाईंदसि। हाणे ॻाल्हि कर। पोइ मां छा कयां? कुझु बि न कर। तूं रुॻो हिकिड़ो कमु कर, ऐं तुंहिंजे लाइ त कोई मसइलो ई कोन्हे न। 2-3 लखनि जूं दस्तड़ियूं मुंहिंजे खीसे में विझो त मां माई दादुलीअ खे वञी मुंहं ते हणां ऐं पंहिंजो हथु बंदि करे बसि अलाह अलाह खैरी सलाह। 2-3 लख? 2-3 लख त छा, अदा मां तोखे 2-3 रुपया बि न ॾींदसि। तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथी? मां तुंहिंजी भलाईअ में हा, चङाईअ में हा, तूं सम्झो। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता मुआरी न पाटोड़े जहिड़ो वक़्तु चाकर ख़ान जे साम्हूं खोलियो न, पोइ त सही अलाह ख़ैर करे तुंहिंजो ई मां। अदा, चाकर ख़ान जे साम्हूं समूरी हक़ीक़त अची वई आहे। सावल उनखे समूरो सच ॿुधाए छॾियो आहे। त पोइ तूं ज़िंदगी जेरी? अदा, मां रुॻो अकेली न मरंदसि। इहा ॻाल्हि यादि रख त असां सभु गॾु मरंदासीं। इन ॻाल्हि जी मां तोखे आगाही ॾेई थी छॾियां। चाकर ख़ान कराची वियल आहे। मां त इहो चवंदीसि त हुन जे अचण खां पहिरियां ई तव्हां निकिरी परे हलिया वञो। हीअ छा थी चईं? मां सच थी चवां। मां चाकर ख़ान जी अखियुनि में मां पंहिंजो मौत ॾिठो आहे। ॿुधी, भला तो हितां निकिरण जो सोचियो ई कोन्हे छा? न मुंहिंजा मिठड़ा भाउ, मां हिते ई मरंदसि। इन जे करे त चवां ई थी, तव्हां रुॻो पंहिंजो सिर बचायो था, पंहिंजा ॿार बचा वठी हितां निकिरी वञो। चाकर ख़ान जे अचण खां पोइ मां बि तव्हांखे न बचाए सघंदसि। नो खुदड़ी, मन जे मौत असांखे सिर ते मथां जे बीठो आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।